मेहर भरसा गोट मोहम्मद खान खोसो जे रवासिन खोसा बिरादरी जे औरतुनि पारां मिसमात सभाई खोसो मिसमात ज़मीरा खोसो ऐं ॿियनि औरतुनि पारां एहतजाज कंदे दाहियो त 20 सालनि खां असांजो ऐं पुलिस अमलदार हाकिम खोसो जे विच में खूनी तकरार हलंदड़ हुयो ऐं पुलिस अमलदार हाकिम खोसो कूड़ा पुलिस मुक़ाबला ॾेखारे असांजे मर्दनि खे रूपोश करार ॾेई माराए छॾियो हुयो ऐं जवाबदार असांखे ज़मीन आबाद न पिया करण ॾियनि ऐं असांजो समूरो ॻोठ घर डराए छॾिया हुआ। हाणे असां अदालती हुकुम ते पंहिंजे ॻोठ ऐं ज़मीननि ते वापसि आया आहियूं, पर हाणे वरी नामालूम माण्हुनि ज़रिए असांखे धमकियूं मिली रहियूं आहिनि त ॻोठ छॾियो, ॿी सूरत में अव्हां खे क़तल कंदासीं। हुननि जो चवणु हुयो त असां अदालती हुकुम ते वापसि पंहिंजे ॻोठ आया आहियूं ऐं पुलिस खे तहफ़ुज़ ॾियण जो पिणु हुकुम थियल आहे, पर हुन बावजूद पुलिस असांजे तहफ़ुज़ ॾियण लाइ को बि क़दम न पई खणे। हुननि घुर कई त असांखे धमकियूं ॾींदड़ ऐं असांखे ज़मीनूं आबाद करण खां रोकींदड़ जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे असांखे तहफ़ुज़ ॾिनो वञे। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करण न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।